गुलाब लगारी जे गोठ गुलाम अली चांडियो जे रहवासिन पारां मिसमात शकीला चांडियो, दिलावर चांडियो, फतेह मोहम्मद चांडियो, शहबाज ऐं ॿियनि जी अॻवानी में ॻोठाणनि जो औरतुनि समेत गुलाब लगारी शहर जे मुख्य पुलिस चेक पोस्ट वटि झेड़े जे केस में जवाबदार सरफराज उर्फ गोगो चांडियो खे गिरफ़्तार करे बाद में आज़ाद करण ऐं ॻोठ गुलाम अली चांडियो में मुबैना तौर सरेआम हलंदड़ मंशियात जे अॾनि ख़िलाफ़ 1 कलाक ताईं धरणो हयो वियो। सरफराज उर्फ गोगो खे गिरफ़्तार करण ऐं मुबैना तौर पुलिस अहलकारनि अली लगारी ऐं शौकत लगारी जी सरपरस्ती में हलंदड़ मंशियात जे अॾनि खे बंदि करण जो मुतालबो कयो वियो। शहर खां टंडो गुलाम अली चंबड़ ऐं शेख भिरकियो ॾांहुं वेंदड़ रोड 1 कलाक ताईं बंदि रहण करे मुसाफ़िर सख़्त परेशान थी विया। अहिड़े इतलाउ बाद SHO गुलाब लगारी मीर मोहम्मद अब्बासी मुज़ाहिरीन वटि पहुची आज़ाद कयल जवाबदार खे अॼु शाम ताईं गिरफ़्तार करण ऐं बलदियाती इलेक्शन बाद ॻोठ गुलाम अली चांडियो ऐं अली बख्श ट्रंगड़ी मां मंशियात जे अॾनि खे रेंजर्स जी मदद सां बंदि कराइण जी ख़ातिरी बाद मुज़ाहिरीन पारां एहतजाज ख़त्म कयो वियो।